ॾिसूं पिया त जिते किथे वणकारी थिए जेकी मौसमियाती तब्दीली पूरी दुनिया में थिए थी, ख़ासि करे पाकिस्तान में, सिंध में, असांजे इलाइक़नि में, उहो इन जे करे ई त असां वटि झंग जेके आहिनि काफ़ी हद ताईं ख़तमु थी विया आहिनि। असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कयूं था, असांखे पंहिंजी लीडरशिप जी हिदायत आहे, असांजे CM साहिब जी जिते बि पंहिंजो फॉरेस्ट आहिनि असांजा, उते तव्हां वधि में वधि वण हणायो ऐं वणनि जी हिफ़ाज़त करायो। संसद लाड़काणनि जे हवाले सां जीअं तव्हां ॿुधायो त लाहौर मां तयारु थियल वण प्लॉट ते पिया आहिनि, तक़रीबन 5 खां 6 हज़ार अची विया आहिनि ऐं इनशाला वरी 3 महीननि खां पोइ 6 हज़ार ॿिया ईंदा, 3 हज़ारनि खां पोइ 3 महीननि खां पोइ वरी 6 हज़ार ॿिया ईंदा इनशाला। इहे लाड़काणे सिटी जे लाइ, जेके लाहौर खां अचनि था उहे लाड़काणे सिटी जे लाइ। बाक़ी जेके असांजा फॉरेस्ट जा जेके वण जेके असांजी पंहिंजी नर्सरी में थियनि था, उहे जीअं इहो बबुर थींदो आहे सिंधी में, टारी, उहे असां वटि गंज आहिनि, बेदमुश्क, उहे जेतिरा बि हिते खपंदा इनशाला लाड़काणे ज़िले खे इनशाला पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि। केतिरो टारगेट हूंदो? ॿुधायां थो, असांजा जेके लोकल पंहिंजा फॉरेस्ट जा वण आहिनि उहे जेतिरी बि असांजी नर्सरियूं ठाहे सघनि थियूं असां ॾियूं था। ऐं जॾहिं खां अलाह साईं जी महिरबानी सां पार्टी लीडरशिप फॉरेस्ट डिपार्टमेंट मिलियो आहे असांखे, त मां पंहिंजे तरफ़ां इहा कोशिशि कई आहे त हर सिंध जे जंहिंखे NIC कार्ड आहे उनखे उहो नर्सरी ते खणी वञे, पंहिंजो कार्ड ॾेखारे, उनखे 5 वण फ्री में मिलंदा। सर बेलन ते तमामु घणा कब्ज़ा आहिनि सिंध में, तव्हां सम्झो था त बेलन ते केतिरा कब्ज़ा आहिनि, का फिगर्स आहिनि? कब्ज़ा त काफ़ी आहिनि, पर उन में इहो आहे त असां वटि फॉरेस्ट डिपार्टमेंट वटि एतिरो अमलो बि न आहे। असां CM साहिब खे रिक्वेस्ट कई आहे त असांखे जीअं पंजाब में असां हाणे वियासीं, मां हाणे रिसेंटली 2-3 ॾींहं पहिरियों उते वियो आहियां, वाइल्ड लाइफ खे उते तक़रीबन पंहिंजी हाणे FIR कटण जी बि इजाज़त मिली वई आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी माना फोर्स हिकिड़ी मिली वई आहे। ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट खे त पहिरियों ई हुई, पर हाणे उन्हनि वाइल्ड लाइफ वारनि खे छॾी आहे। असां बि इहा ई कोशिशि कयूं था त असांखे पंहिंजे डिपार्टमेंट खे अगरि का अहिड़ी हिकिड़ी फोर्स आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पर असांजी तमामु थोरी आहे। मतिलबु ईअं सम्झो त हिन प्लॉट ते बीठा आहियूं 350 एकड़ ते आहे, हिते अगर 2 ॼणा हूंदा तो हिन छा हिफ़ाज़त को दिखाऊं जितनी उनके ऊपर FIR अभी हुई हैं। मेरे टाइम में जितनी FIR हुई हैं आपने शायद सुना होगा, मैं खुद जो है ना जो भी ट्रक मुझे मिलता है मैं उसको पकड़ता हूँ, मैंने खुद ट्रक निकाला, मेरा पूरा डिपार्टमेंट इसी कोशिश में। अभी हमने एक नोटिफिकेशन निकाला है पंजाब की तरह कि जैसे रात के टाइम कोई भी जो है लकड़ी अगर वो रोड पे आएगी, भले वो लीगल होगी भी, हम उसको चालान करेंगे। मेहरबानी सर।